ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। हिकिड़ा ज़ाल मुड़ुस हुआ, अकेला ई रहंदा हुआ घर में। आर्तवार जो ॾींहुं घोटु जेको उहो हॉल में वेठो, हुनजो जेको फ़ोन उहो बेडरूम में, ऐं जोइ जेका हुई उहा बेडरूम में कुझु कमु पई करे, त घोट जी फ़ोन जी रिंग थी वञे। जो हितां वाको करे चएसि तव्हांजो फ़ोन अथव, अची करे फ़ोन खणो। घोटु चएसि ॾिस त सही केरु आहे, फ़ोन त खणी अचे। मां न खणी ईंदोमांव, ॾिसो तव्हां पाण अची करे ॾिसो, मां थी खणी अचांव फ़ोन। चए ॾिस त सही कंहिंजो फ़ोन आहे। पोइ मां पुछां थो ॾिस त सही कंहिंजो फ़ोन आहे। ॾिसे थी त अमृता जो फ़ोन आहे। चई अमृता वरी केरु आहे? फ़ोन खणी करे डुक पाए घोट वटि अचेसि थी। चई अमृता वरी केरु आहे? चई अमृता न अथई, इहो अमित अथई करे। अमित कीअं थींदो? अमृता लिखियलु आहे फ़ोन ते, अमृता ॾिसण थो अचे। चई तूं फ़ोन खणी ॻाल्हाए, ॾिसो अमित अथई करे। मुंहिंजो दोस्त जेको सुञाणी थो उनखे अमित अथई करे। फ़ोन खणी ॻाल्हाएसि थी। चए थी अमृता, चए थी न मां त भाभी अमित थो ॻाल्हायां। आहे दिनेश आहे, फ़ोन ॾियोसि करे। चए थी फ़ोन ते ॻाल्हाइण खां पुछे थी इहो अमृता नाले सां तव्हां छो नालो सेव कयो आहे करे। चई इहो अमृता नाले सां न सेव कया हा, अमित नाले सां सेव कया। त छा तूं फ़ोन खणी अची आहे बेडरूम मां हॉल ताईं? बिल्कुलु न खणी अची आहे। चओ ओम साईं राम।